रियासती पुलिस थाने ते हमलो करे भञ करण ऐं जाइज़ ड्यूटी में अटका करण, जवाबदारनि खे छॾण, पुलिस मथां फायरिंग समेत दहशतगर्दी कंदड़ हिरास पकड़ण ऐं हंगामो करण जे केस हकड़ा बिरादरी जे औरतुनि ऐं मर्दनि ख़िलाफ़ 40 सुञातल समेत 85 ॼणनि ते दाख़िल। थाणे ते सरकार जी फरियाद ते हकड़ा बिरादरी जे औरतुनि ऐं मर्दनि ते केस दाख़िल कयो वियो। पुलिस कार्रवाई कंदे आकिल हकड़ो, ज़ेड हकड़ो ऐं बदर हकड़ो खे गिरफ़्तार करे वरितो आहे। केस में यासिन हकड़ो, शफ़ीक हकड़ो, आकिल हकड़ो, मुमताज़ हकड़ो, रेशमा हकड़ो, ज़ैनब हकड़ो, बख़्तावर हकड़ो समेत 40 ॼणनि खे नामज़द कयो वियो आहे, जॾहिं त 45 ॼणा नामालूम शामिल आहिनि। पुलिस दाख़िल थियल केस में जणायो आहे त गश्त दौरान इतला मिलियो त क़तल केस जो घुर्बल जवाबदार जान मोहम्मद हकड़ो ॻोठ शरीफ़ हकड़ो में मौजूदु आहे। पुलिस कार्रवाई कंदे ॻोठ शरीफ़ हकड़ो मां घुर्बल जवाबदार खे गिरफ़्तार करे थाणे ते पहुती त हकड़ा बिरादरी जे माण्हुनि थाणे ते अची हंगामो करे ॾिनो आहे। राब्तो करण ते रियासती पुलिस जी ड्यूटी इंचार्ज ॿुधायो त केस दाख़िल करे वरितो आहे। जवाबदारनि खे गिरफ़्तारीअ लाइ छापा हणण जो सिलसिलो बि जारी आहे। पुलिस मूजिबि गिरफ़्तार जवाबदार खे सुभाणे रिमांड वठण लाइ दहशतगर्द टोड़ अदालत में पेश कयो वेंदो। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।